नज़रीन मलीर मां सरजानी खानो ब्रोही ॻोठ जे रवासी न्याणी सोनिया मलाणो जी इज़त लुटींदड़ ॾेर तनवीर मलाणो ते केस दाख़िल करण खां SHO थाणो पीराबाद खुथो जवाब ॾेई छॾियो। मुतासिर थियल न्याणी बेवस थी वालिद समेत कोट सगोरी वटि दांह खणी वञण लाइ तयार। ज़ाहिद मलाणो जी न्याणी सोनिया मलाणो साफ़ इन अॻियां दाहींदे चयो त मुंहिंजी शादी मुंहिंजे वालिदेन शुएब मलाणो सां कराई, जंहिं मां मूंखे 4 सालनि जो पुटु बि आहे। उन चयो त आऊं पंहिंजे मुड़ुस जी फैमिली सां गॾु मियांवाली कॉलोनी पीराबाद थाणे जी हद में रहंदी हुअसि। हिकिड़े ॾींहुं मुंहिंजा घर भाती ॿाहिरि वियल हुआ त मूंखे अकेले ॾिसी मुंहिंजे ॾेर तनवीर ज़बरदस्ती इज़त लुटण लाइ मुंहुं में हथु विधा ऐं मुंहिंजी रड़ियूं करण ते हिन मूं ते ऐं मुंहिंजे मासूम पुट ते तशदुद करे इज़त लुटे कपिड़ा फाड़े छॾिया ऐं ख़ामोश रहण जूं धमकियूं ॾींदो रहियो। हिन चयो त जेकॾहिं मुंहिंजो मुड़ुस ऐं ॿिया घर भाती वापसि घर आया त मूं उन्हनि खे हक़ीक़त ॿुधाई। मुंहिंजे मुड़ुस ऐं उनजी भेणुनि इरफाना, रीमा, ज़ुलेखा, तनवीर, ज़िया, जावेद मुंहिंजी जान जा दुश्मन थी पिया आहिनि। ख़ामोश रहण लाइ तशदुद करण लॻा। हिन चयो त 3 महीना हू मूंखे यरगमाल बणाए ख़ामोश रहण लाइ दबाव विझंदा रहिया। आख़िर आऊं पंहिंजी इज़त गैरत ख़ातिर वज वठी निकिरी पंहिंजे वालिद जे घर पहुतसि। सोनिया जे वालिद ज़ाहिद अली मलाणो ॿुधायो त आऊं न्याणी समेत सरजानी थाणे ते दरख़्वास्त ॾियणु वियसि, जिन मूंखे पीराबाद थाणे ते मोकिलियो, पर SHO पीराबाद केस दाख़िल करण लाइ तयारु कोन्हे। हिननि चयो त सेशन जज वेस्ट, वज़ीर आला सिंध, IG सिंध, SSP वेस्ट खे अपील कयूं था त असां सां इंसाफ़ कयो वञे।